हाई हवेलिया में मां की। मां पुछां थी त हुन में कहिड़ा सुरखाब जा पर आहिनि जेके मूं में न आहिनि ऐं हुन खे लॻल आहिनि पर मूंखे न। साइमा बीबी पंहिंजे हद में रहो। मां तोसां बहस करण जे मूड में न आहियां ऐं पंहिंजे हद में रहंदी कर। आखिर मुंहिंजे प्यार में कहिड़ी कमी आहे जो त हुन डाइन खे हिन हवेली में वठी था अचो। साइमा बीबी ॻाल्हि ॿुध। तूं हुन नौकरियाणीअ खे जेका असांजी बानी आहे पाण सां छो थी भेटे? तूं हिन घर जी हवेलीअ जी बीबी आहीं, मुंहिंजी ज़ाल आहीं। हू हिकिड़ी बानी आहे। एॾो साड़ तुंहिंजो हुन सां। हुन बानीअ में छा लाचार आहे? मूंखे इहो सम्झ नथो अचे। साइमा बीबी कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके इंसान खे सम्झ में न ईंदियूं आहिनि। वक़्तु अचण ते उहे ॻाल्हियूं इंसान खे पंहिंजे दिमाग़ में ख़ुद ब ख़ुद सम्झ में अची वेंदियूं आहिनि। ॿुधाइण जी का बि ज़रूरत न पवंदी आहे। ऐं हा, तोखे वक़्त जो इंतज़ारु करणु घुरिजे। मां नथी चाहियां त गोरी हिन हवेली में वापसि अचे। अगरि मां हिन हवेली जी मालिकाणी आहियां त मूंखे गोरी न खपे। साइमा बीबी अजायो तूं ज़िद छो थी करीं? खुदा खे मञ, कुझु ॾाही थी। अकुल खां कमु वठ। किथे तूं किथे हूअ। हाणे ॻाल्हि ॿुध, थोरो इंतज़ारु कर। वक़्तु अचण ते मां सभु कुझु तोखे ॿुधाए छॾींदुसि। बसि न? मूंखां गोरी जो वजूद बर्दाश्त नथो थिए। हुन जूं आदतूं मूंखे नथियूं वणनि। जेकॾहिं गोरी हिन हवेली में आई त मां हिन हवेली में कोन रहंदसि। ख़बरदार, ये अहिड़ी ॻाल्हि न कजाए। ऐं जेकॾहिं तूं हवेलीअ खां ॿाहिरि पेर पातो त पोइ तूं मूंखे वठणु अचिजा न। जीअं तव्हां गौरी खे वठण जे लाइ वञो पिया। गोरी मूंखों इजाज़त वठी वई आहे ऐं तूं मुंहिंजी इजाज़त खां बग़ैर हवेली खां ॿाहिरि पेर थी कढे। साइमा बीबी, तूं मूंखे धमकी ॾेई रही आहीं ऐं चई रही आहीं त मां हिन हवेली खां जेको ॿाहिरियों दरवाज़ो आहे उन जी चावट खां ॿाहिरि पेर कढंदसि। जेकॾहिं ईअं कयो अथई त मां धमकी न, तोखे इतला पई ॾियां। पंहिंजे लहजे खे दुरुस्त रख। खुदा खे मञ, पंहिंजे लहजे खे दुरुस्त रख। मां इहो लहजो ॿुधण जे क़ाबिल न आहियां। न ई मां ॿुधंदो आहियां अहिड़ा लहजा। ज़ाल बि मुंहिंजी कीअं थी ॻाल्हाई तूं? मुंहिंजी हर ॻाल्हि ग़लति आहे ऐं गौरी जी सही। जेको बि सम्झ तूं। परेशान छो है? तबियत सही है तानी? हाँ भेण, मां तो बिल्कुल ठीक है, का परेशानी कान्हे। पर परेशानी रुगो इहा अथमि त मुर्शिद साईं जन पाण हिते पिया अचनि ऐं असांजी इहा हालत आहे जो हिकु वेलो गबो खाऊं था त ॿिए वेले ईअं ई वांदा वेठा आहियूं। मुर्शिद साईं सां त सभई माण्हू गॾु हूंदा ऐं इन खां अलावा त आसपास जे ॻोठनि में बि ख़बर पइजी वई आहे। उहे बि मुर्शिद पाक जे पोयां हिते हलिया ईंदा। थींदो छा, मां त इन ॻाल्हि में वठिजी आहियां। असां में त इहा ताक़त बि कान्हे जो उन्हनि खे पाणी में ठुक पीआरे सघूं। अदा अल्लाह मालिक आहे। जेकॾहिं न मुर्शिद करम जी नज़र करे त पोइ मुश्किल छा जी? ऐं हूअं बि हर इंसान पंहिंजो रिस्क खाईंदो। पोइ बि भेण बंदोबस्तु असांखे ई करिणो आहे न। मानी न सही, चाहे पाणी असांजो हक़ आहे। अदा सभु कुझु थी वेंदो, तव्हां फिक्र न कयो।
हाँ थी त वेंदो पर कीअं थींदो इहा ॻाल्हि त मूंखे बि सम्झ में कान थी अचे। न भेण झाला न सुभाणे आउं ठगी विकिणी हुयसि। कुझु ॾींहंनि खां वापारी पोयां पियल हुया, मूं इनकार पियो कयो, पर हाणे ज़रूरत आहे त मूंखे ठगी विकिणणी पवंदी। अदा तव्हां परेशान न थियो। तव्हां हीअं कयो, ही झाला मां तव्हांखे लाहे थी ॾियां, इहे वञी खपाइजो। इन सां मुर्शिद जी दावत में कुझु पाण करे सघंदासीं। न भेण झाला न सुभाणे आउं ठगी विकिणी हुयसि। कुझु ॾींहंनि खां वापारी पोयां पियल हुया, मूं इनकार पियो कयो, पर हाणे ज़रूरत आहे त मूंखे ठगी विकिणणी पवंदी। अदा मुंहिंजो चवणु वठो, ठगी न खपायो। मुंहिंजा वाला आहिनि न, इहे खपाए थी छॾियां, पोइ अलाह ॾिनो त वरी तव्हां मूंखे ठाराए ॾिजो। न भेण ईअं कोन थींदो। मां पंहिंजी भेण जा ज़ेवर कीअं थो खपाए सघां। न हेलो वालेकुम सलाम ख़लीफ़ा। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। असांजो अखियूं थधियूं बाबा। जी 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 बिल्कुलु भली आयो। न न न न न न साईं ख़लीफ़ा साईं ईअं कीअं थींदो। असां पाण कंदासीं ख़र्च, का अहिड़ी ॻाल्हि ई कान्हे। जी 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 अच्छा ठीकु आहे त पोइ जेका तव्हांजी मर्ज़ी। महिरबानी ख़ुदा हाफ़िज़। अदा ख़लीफ़ो हो छा? हा जी ख़लीफ़ो चए पियो तव्हां कख भञी बीणो न कजो। जेको कुझु बि कंदा मुर्शिद पाक जा माण्हू पाण अची हिते कंदा। अदा मूं तोखे चयो हो न त सभु कुझु ठीकु थींदो। ठीकु आहे, जेका मुर्शिद जी मर्ज़ी। ख़लीफ़ा सब तैयारियूं मुकम्मल आहिनि? बाबल साईं हमरा पीर बच के गोठ मोकिले छॾिया अथमि, सुभाणे ते कमु थी वेंदो बाबा। ख़लीफ़ा इन पीर बख्श ते घणो वज़न त न रखियो अथई न? पीर बख्श ग़रीब माण्हू आहे, घणो वज़न बर्दाश्त न करे सघंदो। बाबल साईं मूं पीर बच ते थोरो बि वज़न नाहे रखियो बाबा, हुनखे मूं फ़ोन करे छॾी आहे बाबा। इहो सुठो कई, नेकीअ जो कमु कई, न त वीचारो परेशान थी वञे हा। ख़लीफ़ा हाणे मां वञा थो हवेली, ऐं हा कंहिं बि शइ जी ज़रूरत पवई न फ़ोन करे वठिजां मूंखे। जी बाबल साईं। कौन थी खपे अहिड़ी ख़ुशनसीबी? कुझु बि थी पए मां ॿीहर हुन हवेली में कोन वेंदसि। मूं अव्हां खे अम्मा खे अॻु में ई चई छॾियो त मुर्शिद खे चओ हिते न अचे। बाबा मां मुर्शिद करीमन खे रोके नथो सघां, हू पंहिंजनि मुरीदनि सां मिलण लाइ हिते अची रहिया आहिनि। रही ॻाल्हि अव्हां जे वञण या न वञण जी, त इहे फ़ैसिला बि पाण कजो। समीना, जे माण्हू जो मौत जिथे लिखियल हूंदो आहे न, त मौत हुन माण्हूअ खे हुते वठी वेंदो आहे। गौरी जो मौत शायदि हिन हवेलीअ में लिखियल आहे। अव्हांखे कीअं ख़बर त गौरी जो मौत हिन हवेली में थींदो? हाय हवेलिया में मां अकेली, हाय हवेलिया में मां अकेली। मिस्टर यासीन, इलाइक़े जी छा पोजीशन आहे? सर सभिनी चेक पोस्टुनि ते असांजा जवान पहुची चुका आहिनि ऐं अलाह जे फज़ुल करम सां असां वटि अमुन जी सूरत हाल बरक़रार आहे। सर मूंखे पक कोन्हे त को पीर सोराब हिकु धक में सुधरी वेंदो। सर केतिरा ॾींहं थी विया आहिनि पीर सोराब जी शिकायत कोन आई आहे? मुमताज़, लाकअप तमामु बुरी शइ आहे ऐं जेल उन खां पोइ मुश्किल जाइ आहे। पीर सोराब खे पंहिंजी हैसियत जी ख़बर पहुची चुकी आहे। सर मूंखे ख़बर पई आहे त पीर अमजद पंहिंजे मुरीदनि जी दावत ते वञण जो फ़ैसिलो कयो। सुभाणे खां पीर अमजद साईं जो सफ़र शुरू थी वेंदो। अहिड़ी ॻाल्हि न आहे। पीर साहब पंहिंजे हिकु ख़ासि मुरीद पीर बख्श माण्हार जी दावत ते वञनि था, ॿियो को प्रोग्राम न आहे। मुंहिंजे ख़्याल में पीर बख्श ही उहो ई आहे न
जंहिंजी भाणीजी जी गुम थियण जी रिपोर्ट सालियन लिखराई हुई। सर हुनखे असां ख़लीफ़े वटां ई बाज़ियाब करायो हो। मूंखे सभु ख़बर आहे। दरअसल अंदर जी कहाणी का ॿी आहे जंहिंजी ख़बर असांखे न आहे। सर ॻाल्हि चिटी थी वई आहे त हीर हवेली खां बेज़ार थी पंहिंजे ॻोठे तरफ़ वञी रही हुई ऐं छोकिरी पीर सोराब जे गुंडनि जे वर चढ़ी वई। पीर सोराब जे गुंडनि छोकिरीअ खे पीर जावेद जे कोट में क़ैद करे रखियो वई। हाँ मिस्टर यासीन, इहा सिर्फ़ु कहाणी आहे पर इन्हनि जा असां वटि अञा ताईं सबूत न आहिनि। दरअसल मूं ॿी ॻाल्हि पे कई, पीर अमजद साईं खे पीर बख्श मणहार जे ॻोठ वञण जी छो ज़रूरत पई, जॾहिं त कुझु ॾींहं अॻु हीर ऐं उनजी माउ हवेली मां वापसि पंहिंजे ॻोठ आयूं हुयूं। बिल्कुलु सर, इहा ॻाल्हि कुझु मुंझाईंदड़ आहे। आख़िर पीर अमजद इन्हनि ॿानरनि में एतिरी दिलचस्पी छो थो वठे? बिल्कुलु, दरअसल असांखे सिक्योरिटी ॾियणु असांजो फ़र्ज़ु आहे। मथां ईमेल बि अची वई आहे त असां पीर अमजद खे सिक्योरिटी फराहम कयूं। सर मूं सॼे रूट जो जाइज़ो वरितो आहे ऐं आरजी पोस्टूं बि क़ाइमु कयूं आहिनि। मिस्टर यासीन, उनखां अलावा बि पीर अमजद साईं सां हिकु मोबाइल गॾु हूंदी। ओके सर। बस घणो थी वियो मामा, कहिड़ी ज़रूरत हुई पीर अमजद खे दावत ॾियण जी? पर पुटु मुर्शिद करणु हक़ आहे ऐं मुर्शिद करीमनि जी दावत करणु असां ते फ़र्ज़ु आहे। भली दावतूं कयो, पर मूंखे ख़बर पई आहे त पीर अमजद साहब असांखे वठणु अची रहियो आहे। कंहिं चयो आहे तव्हांखे त मुर्शिद अव्हांखे वठी वञण लाइ अची रहियो आहे? अम्मा चयो। पोइ त ख़ुशनसीब आहीं बाबा, मुर्शिद करीमनि जी छांव में रहंदी। कोन थी खपे अहिड़ी ख़ुशनसीबी। कुझु बि थी पए मां ॿीहर उन हवेली में कोन वेंदसि। मूं अव्हांखे अम्मा खे अॻु में ई चई छॾियो त मुर्शिद खे चओ हिते न अचे। बाबा मां मुर्शिद करीमनि खे रोके नथो सघां, हू पंहिंजनि मुरीदनि सां मिलण लाइ हिते अची रहिया आहिनि। रही ॻाल्हि अव्हांजे वञण या न वञण जी त इहे फ़ैसिला तूं पाण कजो। बाक़ी मां अव्हांखे ज़बरदस्ती हितां मोकिलण जे बिल्कुलु ख़्याल में न आहियां। ठीकु आहे, मां त कोन वेंदसि, बाक़ी अम्मा जी मर्ज़ी आहे। भले वञी हू पंहिंजी जन्नत ठाहे। सच पुछी नहीं है त मां बि इन ॻाल्हि सां मुतफ़िक़ न आहियां त तूं पीरनि जी हवेली में रही, पर इहा तुंहिंजी माउ आहे न, उहा ज़िद कयो बीठी आहे। अम्मा ज़िद कयो त मां पंहिंजो पाण खे मारे छॾींदसि। चई छॾिजांइ अम्मा खे। बाबा अचे ई मानी। बाबा हाँ बाबा। ॻोठ में सन्नाटो लॻो पियो आहे, ख़ैर त आहे न? हाँ बाबा, सब खैर आहे। पीर अमजद साईं मुरीदनि में वियो आहे दावत ते निकिरी, इन करे ॻोठ जा माण्हू पीर मुर्शिद सां गॾु निकिरी विया आहिनि। बाक़ी कोई कड़ वेकड़ रहियल हूंदो। तुंहिंजी नानी मरिया ते ॻोठ वियो आहे मुर्शिद साईं। हाँ, त गोरी ऐं हीर जे ॻोठ विया आहिनि। भला ईअं छो नथी चवीं त अली वारनि जे ॻोठ विया आहिनि? अली बि त तुंहिंजो सॻो मासात आहे। हाँ बाबा, अली आहे त असांजो सॻो मासात, पर अम्मा जॾहिं खां हिन फ़ानी दुनिया मां हली वई आहे न, अली असांजे घर न आहे आयो। हा पुट, साल थी विया आहिनि, पाण बि हुन जे ॻोठ कोन हलिया आहियूं न, ख़ूब पंहिंजे ॻोठ कोन आया आहिनि। हा बाबा, छा कजे, असांजे मुआशरे में सोटाणी त माइटी हले थी, पर मासात ॼण त माइट ई न आहिनि। हा बाबा, मर्दानो समाज आहे, हिते माइटी बि मर्दनि जे हिसाब सां थी हले। बाबा बाबा तूं कोन वए मुर्शिद साईं जी दावत ते? अली वारनि सां बि मिली अची हा न? बाबा तोखे आउं अकेलो कीअं छॾे वञा? जेसि ताईं न तूं पंहिंजे घर तर वारी नथी थी, तेसि ताईं तोखे आउं हरगिज़ अकेलो कोन छॾंदुसि। बाबा बाबा अवां बि न। छा थियो बाबा? बाबा तव्हां मानी खाओ, मां तव्हांजे लाइ पाणी खणी थी अचां। हा हा भले भले।
हाँ समीना, तुंहिंजो मुर्शद वियो आहे गोरी खे वठण? हाँ साइण, मुर्शद अलाए छा ॾिठो आहे गोरीअ में जो पाण वियो आहे गोरी खे वठण। समीना, हराम मिठो हूंदो आहे, तंहिं करे त पीर अमजद साईं जी गोरी खां सिवा सर ई नथी। मिठी जलेबी ऐं बर्फ़ी बि हूंदी आहे। मूंखे त लॻे थो का बि शइ मिठी हराम न हूंदी आहे। माखी बि हलाल, मिश्री बि हलाल, खंडु ऐं गुड़ बि हलाल। समीना, जे माण्हू जो मौत जिथे लिखियलु हूंदो आहे न, त मौत हुन माण्हूअ खे हुते वठी वेंदो आहे। गौरी जो मौत शायदि हिन हवेलीअ में लिखियलु आहे। अव्हांखे कीअं ख़बर त गोरी जो मौत हिन हवेली में थींदो? अव्हां बि सगोरे मुर्शद वांगुरु पहुतल आहियो छा? हाँ समीना, गोरी जी मौत जो फ़ैसिलो मूं लिखियो आहे। बस गौरीअ खे हिन हवेलीअ में पहुचण ॾे। साइण, मूं कारे पत्थर जो बंदोबस्तु करे छॾियो आहे। हाँ समीना, इहा गोरी हमेशा हमेशा जे लाइ हिन हवेलीअ में दफ़न थी वेंदी। साइण, पोइ मूंखे छा मिलंदो? तोखे त मां माला माल करी छॾंदसि ऐं तोखे उहो सभु कुझु ॾींदसि जेको मूं तोसां वाइदो कयो आहे। साइमा बीबी, तूं पंहिंजो वाइदो यादि रखजांइ। बाक़ी कमु मुंहिंजो आहे। समीना एतिरी सादी नाहे जेतिरी ॾिसण में थी अचे। छॾ ज़ोरनि खे, तूं वञ ऐं मुंहिंजो मोबाइल खणी आ त मां आदि शहनाज़ सां ॻाल्हायां। पर जॾहिं मर्द में गैरत हूंदी आहे न, उहा मूंखे तो में नज़र कोन थी अचे सुराब खाना। मदद सोचे समझे ॻाल्हाए। मां तोखां हिकु लफ़्ज़ जो फलांद वठंदुसि। ही गुण ग़रीबनि माण्हुनि में आहे। ॾुखिया बुखिया माण्हू असांजे कंध में पिया आहिनि। अदी छॾ ॾिने ॻाल्हि खे, हाणे ॾोह ग़रीबनि ते न आण। पंहिंजे मुड़ुसनि खे बि कंट्रोल में कयो, जेके पटका ॿधी वञी उन्हनि खे वठी आया आहिनि। हाय हवेलिया में मां अकेली, हाय हवेलिया में मां अकेली। छोकरी, जीजू जो सामान हिन कमरे में खणी हल। हिन कमरे में हलो तव्हां। शाबाश। ये वे लॻियो ॼण त बीपियूं हुजनि। पाणी त कंहिं पासे खां लॻे कान। हार सिंगार ईअं करे आई ॼण पीर अमजद जी ॾाढी पसंदीदा शख़्सियत। सुराब खान, तव्हां ॼणनि खे जॾहिं आऊं थाणे ते ॾिसंदो आहियां न, त मुंहिंजो रत टच कंदो आहे। छा त तव्हांजे वॾनि जी इज़त हुई, तव्हां उन्हनि जी इज़त खाक में मिलाए छॾी आहे। शर्म जहिड़ी ॻाल्हि। ना मौलादात, तूं मूंखे गिरफ़्तार करे वॾी ग़लती कई आहे।
अज भी असां इज्जत वारा आहियूं। तोखे असांजी ताक़त जो अंदाज़ो आहे। जॾहिं तूं मूंखे खून जे केस में गिरफ़्तार करे कुझु न करे सघे त पोइ हाणे तूं छा करे सघंदे? फराह खान, मूंखे ख़बर आहे तूं आज़ाद थी वेंदे, तोखे फांसी कोन ईंदी ऐं हिन ग़रीब न्याणी जी इज़त वापसि कोन ईंदी। जॾहिं त हुननि ज़ालमनि खे कुझु कोन थो थिए, तोखे बि कुझु कोन थींदो। पर जॾहिं मर्द में गैरत हूंदी आहे न, उहा मूंखे तो में नज़र कोन थी अचे। फराह खान, मदद सोचे समझे ॻाल्हाए। मां तोखां हिकु लफ़्ज़ जो फलांद वठंदुसि। तुंहिंजे साम्हूं पीर सोराब खान बीठो आहे। फराह खान, तव्हांखे ॻाल्हाइण जी मूं इजाज़त ॾिनी आहे न, तॾहिं तव्हां एतिरो था ॻाल्हायो। पर कंदे ई ॻाल्हि ॿुध, हिन दफ़े मां तव्हांखे आसानी सां आज़ादु थियणु न ॾींदुमि। पर जॾहिं तव्हां आज़ाद बि थी वियो न, तव्हांखे लाकब जा ई लम्हा यादि रहंदा हमेशह। सूबेदार, तुंहिंजे मथां पहाड़ बि किरी पवे न, तूं बची सघी। समुंड में ग़र्क़ थी वञी तॾहिं बि बची सघी थो, पर हाशिम जे क्रोध खां तूं नथो बची सघी। सूबेदार मुमताज़ जी सर, हाशिम खे ऊंधो लटकाए अहिड़ो कुटको ॾीस ताकि हिनखे ख़बर पए त पराई इज़त में कीअं हथ विझिबो आहे। ओके सर। सूबेदार, अहिड़ी ग़लती न कजां, छो जो तूं बि ॿारनि बचनि वारो आहीं। हरकतुनि खां मुड़ी नथो, वरी थाणे जे अंदरि बि मूंखे धमकियो त ॾी। अहिड़ो त शर कोन मई हाशिम जो वरी ॿाहिरि जॾहिं वेंदसि ॿियनि खे बि ॾस ॾींदे। अॼु मां तव्हांखे पंहिंजो असली चेहरो ॾिसंदुमि। चोर चोर जा बस। भले खल लाए छॾजां, पर गार बर्दाश्त न कंदो साईं। एतिरो इज़त वारो आहीं? सूबेदार, हिनखे वठी वञ ऐं उल्टो टंगे छॾी। तोबा तोबा तोबा, माई ॾिस छा त ज़मानो अची वियो आहे। ॿिन्हिनि माइरुनि धीअरुनि खे ॾिठई पीर अमजद जे पोयां कीअं पयूं वञनि। ॼण ज़ाल पंहिंजे मुड़ुस जे पोयां वञे, उनखे त ज़रो शर्म कोन्हे। हा तो भाई माई तो भाई पैसे जे करे पंहिंजी इज़त ई ख़तम करे छॾी अथनि। हा दी, ही गुण ग़रीबनि माण्हुनि में आहे। ॾुखिया बुखिया माण्हू असांजे कंध में पिया आहिनि। अदी छॾ ॾिने ॻाल्हि खे, हाणे ॾोह ग़रीबनि ते न आण। पंहिंजे मुड़ुसनि खे बि कंट्रोल में कयो, जेके पटका ॿधी वञी उन्हनि खे वठी आया आहिनि। ऐं जे तूं ॾंडो खणी आ न, त इहे जेके ॿकरियूं आहिनि न, इहे ॿे करे ॿेल करण वरी कोन अचनि। आयूं त आहिनि पर वेंदियूं कोन्हे। ॾिसजांइ, मां इन्हनि खे ज़हर ॾेई मारींदसि। वॾी ॻाल्हि थी करी ज़हर ॾींदी। ऐं पहिरीं पंहिंजो ख़ैरु घुर, त किथे ईअं न थिए जो तूं वई हिते हिन हवेली में न हुजी ऐं तोखे बाह मां झले अधु जावेद जे हवाले न करे अचे, वेठी हुजी उन घर माइटाणे घर में। हा दी, दुआ कर, मां बि चार अखियूं करे वेहंदसि। पीर अमजद कीअं मूंखे अदा जावेद जे घर छॾी थो अचे। बसि हाणे घणेई अंदरि साड़ियई, हाणे घणो वधीक अंदरि न साड़। छो हिते बीठी चई, हल हल अंदरि वेही कुझु सलाह मशवरो कयूं था। हल अंदरि हल रे रुनी सुनिया से वाका पई करे, बाक़ी ॾोन अकेलो थी विया। गोरीअ खे मूं केॾो न सम्झायो, पर साईं अॼुकल्ह केरु कंहिंजी कोन थो ॿुधे। मुर्शिद त आहे सोने जे बराबरि, पर मुर्शिद जे आस पास लुभियनि ई मुनाफ़िकनि जा जेके न जथा आहिनि, उहे मुंहिंजी भेण खे घर कण कोन ॾींदा। पंहिंजी सॼी ज़िंदगी गोरीअ मुर्शिद जी यादि में सिकंदे गुज़ारे छॾी। रब साईं, ओ मुंहिंजा मालिक, तूं हीर जो नसीब भलो कजे। पीर त आसमान आहिनि, असां थियासीं वञी धरतीअ जी धूड़।
असांजो ई पीरनि जो कहिड़ो जोड़ आहे पाण में। पर बाबा कोरीअ खे केरु सम्झाए। ऐं मुंहिंजा मालिक, ऐं मुंहिंजा खलकणहार, असां थियासीं मिसकीन माण्हू, माण्हुनि जी ख़ुशियुनि में ख़ुशि थियण वारा, ख़ुशि थी पंहिंजो पेट पालींदा आहियूं। असां त कॾहिं कंहिंजे नंगनि में अखियूं न आहिनि विधियूं। उहे मालिक असांजा नंग धारियुनि जी अखियुनि में छो आहे? छा लाइ आहिनि मालिक? तूं ई करम कर मुंहिंजा मालिक। अदा न्यावा चयो पे त पीर जावेद खे साण करे मेड़ करे हलूं पीर वॾे ॾे, उनखे चऊं त पंहिंजी धीउ जो संग सोराब खे ॾे। बाबा पीर सोराब जेको अथव न इहो सफ़ा बिगड़ियल अथव ऐं कॾहिं सिधो कोन थींदो। तोभा बा तोभा, असांखे कहिड़ी ख़बर त पीर सोराब वरी मोट थो खाए। इहो सुठो थियो जो अली अची वियो। जे अली न अचे तूं कारो नाग असांखे झेरे मारे छॾिया। तॾहिं त मां चवां थो त हली था मुर्शिद खे दाहे ॾियूं। ही टियों दफ़ो असां सां पीर सोराब नाजाइज़ कई आहे। यार पाण हुनखे ॿधराए त छॾियो आहे। मूंखे उमेदु आहे कानून हुनखे सख़्तु सज़ा ॾींदो। अदा साईं ॾिना पुलिस बि मजबूर आहे। पीर अमजद जहिड़ो माण्हू फ़ोन ई हिकिड़ी कंदो। इहो पीर सोराब पंहिंजे दोस्तनि लोफरनि सां आज़ादु थी वेंदो। तॾहिं त मां चवां थो त हली था मुर्शिद खे दाहे ॾियूं। ही टियों दफ़ो असां सां पीर सोराब नाजाइज़ कई आहे। अदा ॻाल्हि ॿुधो, असां अॻे बि पीर वॾे खे दाह ॾिनी हुई ऐं उन हुनखे सम्झायो बि हो। यार पोइ बि पीर सोराब कोन मुड़ियो। हाणे हिन मसइले जो हल ही आहे त पाण ही जू ई छॾे। हिन सिंध धरती ते उहा कहिड़ी जाइ आहे जिते पीर मीर बोतार न आहिनि? अरे बाबा जिथे वेंदो त पीर सोराब जहिड़ा माण्हू कई मिलंदा। त पोइ छा कयूं अदा? जेसीं त असां मुक़ाबिलो न कंदासीं त तेसीं ताईं इहे कहर असां सां कंदा रहंदा। अदा सियाणा, असीं ग़रीब मिसकीन माण्हू इन्हनि ज़ालिमनि सां कीअं विड़ी सघंदासीं? हुकूमत बि इन्हनि जी, पावर बि इन्हनि वटि, पुलिस बि इन्हनि वटि ऐं हथियार बि इन्हनि वटि। पोइ असां वटि छा आहे? साहिब ख़ान, असां वटि गैरत आहे, जज़्बो आहे, हिमत आहे, असां सां गॾु अलाह आहे। अमीरनि वटि कुझु बि कोन आहे। छा आहे अमीरनि वटि? ठीकु आहे अदा, हाणे जंहिं जी इहा मर्ज़ी आहे त हलूं था मुर्शिदनि ॾे, मतां खां मयार ॾेई विझनि। रासिया कंहिंजी फोन हुई? अदा अहमद जी फोन हुई। कॾहिं थो अचे तुंहिंजो भाउ अहमद? इहो त अदा कोन ॿुधायो त हू कॾहिं थो अचे, पर नेठ ते ईंदो। ऐं तुंहिंजो बि पुछई बि। मुंहिंजो छो पियो पुछे? कहिड़ो वरी मूंसां शादी कंदो जो मुंहिंजो पियो पुछे? छो कोन कंदो? तूं हुनजी मंग आहीं ऐं हुन ते अहिड़ी का ॻाल्हि नाहे कई त हू तोसां शादी न कंदो। पोइ तूं ईअं छो थी चवीं? पर इहो त मूंखे पक आहे, जॾहिं बि अहमद ईंदो पाण सां गॾु का न का वलायत जी गोरी वठी ईंदो। इहो नामुमकिन आहे, इहो थी नथो सघे। पीर अहमद नाले वारे मुर्शिद अमजद शाह जो पुटु आहे। भला न इहो ॿुधा असांजा घणा साल पढ़ंदासीं? इन सवाल जो अदा अहमद सां कहिड़ो तालुक आहे रासिया बीबी? उहे सुभाणे आख़िरी पेपर आहे ऐं पोइ पाण ॻोठ हलिया वेंदासीं। पढ़ाई मुकमल थी वेंदी ऐं फाइनल ईयर जो फाइनल पेपर आहे। छो एॾी जल्दी असांजी तालीम मुकमल थी वई आहे? तोवारे अदा त 2 साल पहिरीं का फारिन वियो हो, हुनजी त अञा ताईं तालीम पूरी नाहे थी, त पोइ असांजी छो जल्दी पूरी थींदी? छा मतिलबु आहे तुंहिंजो? मतिलबु त साफ़ आहे, हू ईंदो 2 या 4 ॾींहं रही मोटी वेंदो ऐं हुन जे आसरे में आउं पंहिंजी भरी जवानी छो बर्बाद कयां?